अब्बा वाह वाह मिठल खाना वाह ते गिलियो माने ते जाठा आया मान छला में ते कंचू आयु माने जिते जिने जी ताकत मुझे सामने का शय बनाए पूछिया से ज्यादा कादे डायरेक्टर माखी दिठो ए हले 100 मिनट दादा शा माखिया अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदा का से निकलो पुट अबे फिल्म अरे डायरेक्टर साहब खैर वादा जो काथे था फिल्म करे असामींदा से हणे पे कच्चो माने साजो हुंदो है हां साजो हुंदो है केटी कच्चो है कच्चो है ना कच्चो हुंदो है पर को बागन जो हुंदो है ना हुंदो है के हलाउंदा तो केटे कार्य ना अजो ने सामबन जे बागा वडो असा पत्थर दुनिया ड्रामे काफी था क्यों वो उनमें मान जो जेको होता है मीर खान आया मां हे भाऊ जेको टश्मी वारो आ यो साईं के जवा केड़ो आ बतारा मूसा खान आयो इने हुकमदार हो परे हुंदी हे अजू सी वरी हे दिसे मथे कर नजर अचे कैमरा में काथे हे अजू यो थी काथे आयो मुजो नालो हूं असो में तो गजन ले आए पर इन ड्रामे में सच्ची बुधाए जा कूड़ न असा मा समझो बस को सच्ची रे सच्ची मुजो ड्रामे में नालो मिठल खान है हां मिठल खान है हां सही जो का सो हलोंगा अरे बाबा को बागन जो ना है को कच्चो न लायो बाबा हाथ केड़ा मिर खाए सामने तो अचे अजीत दाबो है दा इन ये दाबो हिन हां दाबो नी अरमा नजर अचियो ना असल नालो आहे जाज़ली पाण ज़ात जा रिंदा आहियूं पर हिन ड्रामे में मूसा खान जो अदाकार मूंखे ॾिनो अथनि अलाए सूट करे थो अलाए हिन दोस्तनि खे इंशाल्लाह पसंदि ईंदो हाणे न चश्मे सां बाक़ाइदे वॾेरो लॻंदो ड्रामो कीअं थो वञे ड्रामो साईं हाणे दोस्तनि चङी मोट ॾिनी आहे कोशिशि असांजी इहा आहे चङी महिनत वारा कंदो दोस्तनि जी तरफ़ां चङी मोट मिलंदी मजू कहिड़ो आहे मजू मां आहियां अजू मां आहियां असां संगत कई वर्दा असां संगत जा सदा शुक्रगुज़ार आहियूं जो असां हिन लाइक़ सम्झनि था अॻिते सम्झंदा असां वीडियो कंदा वञे थो इंशाल्लाह असांखे लाइक ॾींदा सब्सक्राइब अदा इहो मजू असांजो पत्थर दुनिया ड्रामे में जेको मजू हुयो हाणे अजू पंहिंजो तारीफ़ कराईंदो अजू नालो आहे वसीम रिंद असां वॾी महिनत था कयूं असां ॿारनि खे अपील आहे त असांजो ड्रामो ॾिसनि ऐं ॾिसनि बि था वधीक असां बि वॾी महिनत था कयूं गर्मीअ में रुलूं था ॾिसो था त ॿाहिरूं असां वॾो महिनत था कयूं असांजो ड्रामो ॾिसो बहितरीन मज़ो ईंदो तव्हांखे असां हलंदासीं इहो बस न कंदासीं असां वॾो हलंदासीं साईं असां इंशाल्लाह बस कीअं कंदासीं बस असांजी मंज़िल अञा बि अॻिते आहे परे आहे साईं परे आहे बिल्कुलु वञो सभु वञो अदा असांजा एक्टर वञनि था इहो सिम खां टपंदा डायरेक्टर असांजो इहो अॻिते आहे सभिनि खां इहो तव्हांजो मोर्चो वरी छा जो आहे यार ढेड़ो आहे हाणे मां बि हलंदुमि दोस्तो असांजो हे एक्टर ॾिसो था सफ़ा बीमार आहे लाचार आहे छा सफ़ा हले ई नथो सघे नबू जेको नालो अथसि सॾे बीठा सफ़ा हलण जहिड़ो ई न आहे छा लाचार आहे ग़रीब अरे हेॾो ॾींहं टपायो थी छा ॾिस मेरा काथे हे ॾिस बाबा हे सफ़ा ईअं लाचार आहियूं अॻे घुमे थो मां चवां थो तकिड़ो हल बाबा असांखे शूटिंग करिणो आहे टाइम बि इलाही थी वियो आहे 5:30 थी विया आहिनि सो ऐं हलूं पिया हे असांजे साईं नबन खान एक्टर असांजे माखी ॾिठो आहे हे हले 100 मिनट दादा छा माखी आहे कढेसि थो यार हिम्मत कर असां बि यार खाऊं यार कचे में माखी ॾिठोसीं अरे डायरेक्टर काॾे वियो आहे माखी कढाए था अचु न हे कढे थो कढाए माखी कढाए अदा हे माखी जो महिनत हले थो कढनि था कचे में असां पंहिंजे वादीअ में हले थो पियो कमु अदा अरे असांखे न खाइनि था हाँ हाँ अदा ये माखी कठिन दादा कटो कटो हिम्मत करो वो डायरेक्ट साहब अच्छा ना काले तू एने काले बिठो अदा ये असं कटे में पूछी आ अदा काले डायरेक्टर माखी 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 हां भाई अरे कटो सिर्फ काले था कटे बोलो ये बहुत हले तो
लठा हूं बस झेड़े तो हले ना बाबा दिए ना 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 क्या करने वाली है हां शायद ना है वाली है फाइनली दोस्तों असां पुॼी वियासीं पंहिंजे वादीअ में ऐं पंहिंजे फिल्म ड्रामे जे रिकॉर्डिंग जे सीन में पहुची वियासीं हाणे इंशाल्लाह न रिकॉर्डिंग थींदो छो हा चवनि था हाणे एक्टर असांजा डायरेक्टर हाणे फ़ैसिलो इहो कयो आहे त पहिरियों थींदो साईं छा थींदो साईं कोडी कोडी साईं ॾिसो था पंहिंजो खमीस लाहे थो एॾो तवाई अथसि कडी कडी थीनो कडी कडी हे भी संभरे तो जॉन मूसा खान तू पाण लांदे या कमदार के लांदे मैं अजू तू भी लांदे मजू लांदो हां मजू तो होया बाबा जॉनन के तवाई घणो है ॾिसऊं था वधीक हले तो ड्रामो न भरियो से ड्रामो आली ता पोइते था क्यों बस आली अग में जो शौक़ थियो अदाकारन के हां कोडी कोडी हां तो कोडी कोडी पांजो मना सिंधी सकाफत आ हे छा तो करे यो मना वर्जिस हलड़े हल जॉन वाह साईं वाह 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 अरे तू कुराड़ो मता उसबो को भजी पई ओए अदा केर तो ले सब लाना हेलो ना मैदान में अदा ता न लांदो छा या सया सा न लांदा उन के छा है वरी यू तो पालू थू कई वेठो आ वरी नबू यो मना पुरानो खिलाड़ी जाय दिसंदो उनन के भला नमो छा मां भी ला किए कयो भला अच्छा मैदान में बाबा पो ता न बचंदो इंशाल्लाह हां इन्या तो न तुंजी पार्टी दा वठे एक माइक कैमरा तो मां भी लईए ता ऐसे ये बाकायदे आ सने अदाकार भी ले तो मिठल खान दो तो मां भी ला तो मैदान में मुझे डायरेक्टर मां के शरीक क्यों बाकायदे ये दिसो सही ला टोपी ला है टोपी है इना के टोपी इना के डायरेक्टर
ॾिसो था एक तरह के बाबा हिननि खे असां कोड़ी कोड़ी बि आहियूं आहे ॾिस जवान कीअं वेठा आहिनि बाक़ाइदे साईं जवान लॻा वेठा आहिनि ऐं हे जेके आहिनि बाबा हे जवान ॾिसो था इहो असांजे ख़ुशीअ में हिन झंडो खयो आहे ॾिसो तव्हां झंडो असांजो बाक़ाइदे लहराए थो झंडो ऐं मीर खान ॾिसो हे वात पटियूं वेठो आहे न छापरनि खे वढणियूं वेठो आहे ऐं बात हे सिर्फ़ु पटिनि था हिननि हारायो आहे असां खटियो आहे असां जहिड़ा जवान वीता त खटींदासीं हाराईंदासीं की हिमत कयो ऐं असां हाणे कमदार बि साणो ऐं वॾो हिमत कयोसीं आनंदो आहे त बेड़ो करे छॾियोसीं राइटर मां ॿुधो सीन कीअं आहे बाबू सीन खे हाणे भरियूं हाँ बहान कोरी कोरी सीधा हाने भरिंदा अल्लाह असा जो कोरी कोरी फेरी थे जेको असा जो व्लॉग होयो ओ न व्लॉग में असा पे ड्रामा जेको रिकॉर्डिंग करता उन ते असा निकता है सब असा एक्टर बैठा है पो असा शूटिंग दे वयासे त जेको आ पो वरी शूटिंग जो कई से त टाइम बची पियो अजी वानकाई भी हुई जुमे जो नी होयो संगत जेके कमकार वाला ये सब जेके वांदा होया नमाज पढ़ी जेके असा निकता से पो अज असा जो थोड़ो रूह विंदर पे होजे तो असा आज दोस्तां सां पंहिंजा सां पहिरीं रूह विंदर असा गोए भी कई से सो असा वो भरी न के सकियासे बे नंबर ते ड्राड़ है नबन अजुआ परू पेरिया ड्राड़ है तो मिठल खान सा मीर खान सा तो सा कोडी कोडी खेडंदा से पर शायद हिनन के खबर ना है त असा कोडी कोडी कहन मिलता अरे हिनन के धन ही ना है जो मीर खान सा कोडी कोडी सो आज के कोडी कोडी सुबह में चैलेंज दा देने अजीब चैलेंज केहू आज भी मारी मान कोडी कोडी एते जो कासो पंजे वादी ते एते गिलियो मान एते जाठा आया मान सलाम एते कंचू आयु मान एते हिनन जी ताकत मुझे साणो का शय बनाए ए मुसा छा बेटाइना ओइ सुबह इंशाल्लाह मा संगत के दिखाने पंजे YouTube चैनल पे वरी हिनन सा कोडी कोडी जेड़ो अस्सलाम वालेकुम जाली मदद मोकला ना जो हाने असा पंजो व्लॉग के एंड था क्यों